नाज़रीन ख़ुसूसी ट्रांसमिशन में एक भेरो ॿीहर भलीकार पंहिंजे सिलसिले खे उतां ई जोड़ींदासीं। शाह साहब, नयूं डेवलपमेंट्स थियूं आहिनि, कुझु नया जेके आहिनि से बयान फौरी तौर जेको हंगामी सूरत हाल में खे ॾिसंदे अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी साहब वतन वापसि पहुतो आहे, कराची पहुची चुको आहे। इनखे तव्हां कीअं था ॾिसो? का अहम रोल को अदा करण लाइ वञी रही आहे पीपल्स पार्टी? ऐं जेको इमरान ख़ान जो जेको बयानु आहे त जेकॾहिं कायरा अचे त पोइ ॻाल्हि ॿोल थी सघे थी, कहिड़ो तालुक थी सघे थो? ॾिसो, हिकिड़ो त जीअं तव्हां ॻाल्हि कई त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी साहब वापसि ॾे मोटी आयो आहे ऐं पंहिंजो हाणे कराची में आहे ऐं हिकिड़ो अहम इजलास जी जेका आहे सुभाणे सदारत बि कंदा। उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे टाइमिंग इलाही इम्पोर्टेंट आहे। इन्हनि जेके बि इहे इवेंट्स हूंदा आहिनि, असां कल्ह ताईं ऐं टियों ॾींहुं राति ताईं असां इहो सुवालु जवाबु कयोसीं त हिन वक़्तु एॾे हिकिड़े अहम जेको असांजो जेको आहे मुल्क जो मंज़रनामो ऐं हालात, उन में इहो आसिफ ज़रदारी साहब खे कहिड़ी पई त हू पंहिंजे मेंबरनि खे होॾे घुराए एमरजेंसी इजलास लाइ। पर हाणे शायदि कुझु न कुझु उन जूं ॻाल्हियूं इहे बि आहिनि त आसिफ ज़रदारी साहब जे बारे में हिकिड़ी शइ मशहूरु आहे त हू कराची में सम्झंदो आहे त हिते जेके ॻाल्हियूं ॿोलियूं या के डायलॉग्स थींदा आहिनि उहे महफ़ूज़ न हूंदा आहिनि, उहे लीक थी वञनि थियूं ॻाल्हियूं। त हू एज़ अहम इजलास हूअं बि असां लंडन दुबई जी हा मर्कज़ रहिया आहिनि, मर्कज़ असांजा उहे ई आहिनि। ऐं आसिफ ज़रदारी साहब जे हवाले सां इहा ई ॻाल्हि आहे त हू छा कंदा आहिनि त अहम को बि अहिड़ो नुक़्तो या ॻाल्हि जेका हूंदी आहे जंहिंमें को डिसीजन हुनखे वठिणो हूंदो आहे त उहो ॿाहिरि लंडन या दुबई, घणो करे दुबई, ऐं उहो मेंबरनि खे बि सवलो थी पवंदो आहे अचणु वञणु। उहो जीअं इस्लामाबाद वारी फ्लाइट हूंदी आहे, माण्हू सुबुह जो ऐं शाम जो वापसि अची वियो, त उन हवाले सां ज़रूरु का पेशरफ़्त कल्ह थी आहे। जीअं पाण हिकिड़ी ॻाल्हि सवेरे डिस्कस कईसीं त इन इजलास जी अंदरि कहाणियूं, उन में जेके पेशरफ़्त हुयूं, हीअ उनजी हिकिड़ी घड़ी बि आहे जेको पाण डिस्कस करे चुका आहियूं। रेपिटेशन थी वेंदी अगरि बार बार उनखे असां वरजायूं। उन में हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿियो तव्हां इहो चयो त जेको जेका रोल जे हवाले सां रोल, ॾिसो हिन वक़्तु रोल प्लेइंग डिफाइनिंग मोमेंट जेको असां चवंदा आहियूं न त सूरत हाल अचे डिफाइनिंग मोमेंट ते, त उहो डिफाइनिंग मोमेंट हिन महिल ते असांखे अञा ताईं लॻे कोन थी त हींअर ईंदी। बयानात हलनि पिया मुख़्तलिफ़ अॻवाननि जा। शेख रशीद साहब बि चयो आहे 72 जेके कलाक आहिनि ईंदड़ मुल्क में, उहे बि अहम आहिनि। उन सां गॾोगॾु शेख रशीद साहब इहो बि चयो आहे त पीपल्स पार्टी ईंदड़ 2 ॾींहंनि में असांजे धरणनि जी हिमायत करे सघे थी, इनखे बि नज़रअंदाज़ नथो करे सघे। त अहम बयानु आहे शेख साहब। पार्शल हिमायत त हींअर बि करे थी। अगरि तव्हां ॾिसो त ख़ुर्शीद शाह साहब जो अॼु जो जेको उनजो मौक़िफ़ आहे, उहो मौक़िफ़ इहो ई आहे त पंहिंजो बिल्कुलु ठीकु आहे, मुतालबा जाइज़ आहिनि ऐं असां बिल्कुलु मञूं था हुनजी ॻाल्हि खे। ऐं वोट ऑडिट जो ख़ासि हुन कयो त वोट ऑडिट थियणु खपे। ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ते हुननि अञा ताईं मेंटेन कयो आहे पंहिंजो, उहो इहो त जेको पहिरियों मुतालबो आहे उहो आख़िरी मुतालबो करे तव्हां साम्हूं रखो त वज़ीर आज़म जो इस्तीफ़ो। पर थी सघे थो हिन में बि ओवरनाइट का लचक अची वञे, अञा ताईं पॉलिसी हुनजी जेका उहा वाज़े कोन्हे का। अच्छा, ॿी जेका नई हिन वक़्तु सूरत हाल थी आहे धरणनि जे हवाले सां, जीअं ख़ान साहब चयो त जेके आहिनि जिते जिते उन्हनि जा माण्हू आहिनि उहे हुते निकिरी अचनि। त लाहौर में ॾिठो हींअर तव्हां केतिरा ई कारकुन उन्हनि जा निकिता आहिनि, कराची में बि इहे निकिता आहिनि। इन शइ खे तव्हां कीअं था ॾिसो? इंतशार फैलिजी सघे थो मुख़्तलिफ़, छो त हर सूबे जी इस्लामाबाद जो सियासी मौसम ॿियो आहे त कराची में सूरत हाल जेको आहे सो ॿी आहे। कुझु पार्टियुनि जो होल्ड आहे, कुझु पार्टियुनि जा पंहिंजा पंहिंजा सिस्टम्स आहिनि। त तव्हां सम्झो था त इहो वधीक ख़राबी तरफ़ वञी रही आहे इन तरह जी सूरत हाल, जेकॾहिं हर पार्टी पंहिंजो पंहिंजो पावर ॾेखारण लाइ पंहिंजनि कारकुननि खे ॿाहिरि निकिरण लाइ ईअं चवे त? जी, इहो हिकिड़ो अंडरस्टूड ॻाल्हि हुई। इहो त बिल्कुलु माण्हू हुनजो जेको आहे उमेदु करे सघियो पिए। ऐं पहिरियों शायदि असां कंहिं पंहिंजे हिकिड़े प्रोग्राम में हिन ते ॻाल्हि ॿोल बि कई त इमरान ख़ान साहिबु इहा स्ट्रेटजी अपनाईंदो त सिर्फ़ु हू रेड ज़ोन में माण्हू या इस्लामाबाद जे धरणे में माण्हुनि ते डिपेंडेंट न आहे। हुन मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुख़्तलिफ़ शहरनि में पंहिंजे माण्हुनि खे स्टैंड बाय ते रखियो हुयो। ऐं सिर्फ़ु उन सूरत में जॾहिं रेड ज़ोन में अगरि को ब्रेक थ्रू न मिलियो ख़ान साहब खे या इवन तारुल क़ादरी साहब खे, त हू पोइ इन्हनि माण्हुनि खे चवंदा त वञो इहे जेके बिज़नेस सेंटर्स आहिनि या वॾा वॾा शहर आहिनि, इन्हनि में वञी धरणा ऐं तव्हां वञी उते पंहिंजो एहतजाज कयो, जेको हाणे कराची में शुरू थी चुको आहे, जेको इहो 3 तलवार ऐं इन पासे, ऐं लाहौर जो जेको डिफेंस वारो इलाइक़ो आहे पंहिंजो उते जेको आहे उते बि शुरू थी वियो आहे।
ऐं माण्हुनि जी तादाद बि सुठी आहे, मतिलबु इहो बि ॾिसणो पवंदो त माण्हू छा ईअं कुझु वेठा आहिनि 50, 60, 100, 70, 80 माण्हू, पर जेको असां कराची वारो धरणो हिन महिल ते जेको असां हुनजा मंज़र जेके ॾिठा आहिनि त उन मंज़रनि मां इहो लॻे थो त इहो सॼो वेल ऑर्गेनाइज़्ड इन्हनि जो पहिरियों को तइ थियल हुयो। मतलब इहो ख़ान साहब मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजा मुख़्तलिफ़ पता जेके आहिनि से खेॾे पियो। ऐं हिकिड़ी ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त इहो सॼो जेको रद अमल जेको तहरीक इंसाफ़ पारां ख़ासि मां चवंदुमि तहरीक इंसाफ़ पारां जेको आयो आहे, उहो सॼो जेके डेवलपमेंट्स ऐं बयानबाज़ियूं जेके थियूं आहिनि या अमरीकी जेका हिकिड़ो आयो आहे साम्हूं बयानु, उन खां पोइ हीउ मैसेज ॾियणु थो चाहे उन्हनि खे। ऐं अॼु हू बाक़ाइदा बराए रास्त जेको आहे हुन मुखातिब बि थियो आहे, रिचर्ड ऑल्सन खे हुन हू कयो आहे जेको अमरीकी जेको सफ़ीर आहे, त भई तव्हां ॿुधायो त तव्हांजे मुल्क में जेको इहो मसइलो थींदो आहे त तव्हां उनखे कीअं पंहिंजो वठंदा उते त पोइ पूरो हल्को या रिकाउंट थी वेंदी आहे या इलेक्शन ई न थींदो आहे। त बहरहाल उहो हाणे सिस्टम ॿियो आहे, अमरीकी सिस्टम आहे। हिते असां पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं जिते काफ़ी सारा मसइला आहिनि, इन सिस्टम में ई मसइला आहिनि। ऐं इहो मैसेज उन ॾिनो आहे इन धरणनि जी मार्फत त हूअं छा थींदो त जॾहिं मुतहदा कराची में वेहंदी धरणनि ते या ॿी का जमात वेहंदी त हिकिड़ो फ़ैसिला तो को न को हुन में अमल हूंदो, त हुन में या त इहे धुरियूं विच में अची वेंदियूं, ताजर बिरादरी विच में अची वेंदी, या को सफ़ीर वफ़ीर अची वेंदो, उहे मामला जेके आहिनि उहे तइ कराईंदा धुरियुनि जे विच में, ऐं उन जे नतीजे में कंहिं न कंहिं उन जूं डिमांड्स जेके हूंदियूं हल थींदियूं। मूंखे लॻे थो त शायदि ख़ान साहब बि जेको आहे उहो बि इन ई स्ट्रेटजी ते, त अगरि मंझराइण वारी ॻाल्हि आहे त पोइ असां ईअं बि मंझराए ॾेखारे पर सघूं। बिज़नेस कम्युनिटी या ताजिर आहिनि जेके सनतकार आहिनि उहे त जेके इमरान ख़ान जी तरफ़ां जेके मुतालबा आया आहिनि उन्हनि खे रद्द करे चुका आहिनि, उन्हनि जी हिमायत नथा कनि। जी जी, इहो ॾिसो इहा ॻाल्हि बि आहे त रद्द बिल्कुलु थियो आहे। जेके मुख़्तलिफ़ चेंबर ऑफ कॉमर्स आहिनि पंजाब में आहिनि, लाहौर जो आहे, फैसलाबाद थी वियो, पंहिंजो कराची वारा जेके असांजा जेके ताजर बिरादरी आहे, उन में हिन वक़्त ताईं बाज़ाब्ता कुझु आहिनि माण्हू जेके इंडिविजुअली पंहिंजा जेके मुखालफ़त कनि था हिन फ़ैसिले जी सिविल नाफ़रमानी जे हवाले सां। पर हिन वक़्त ताईं हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जीअं सिराज कासिम तेली साहिबु या ॿिया जेके अॻवान हूंदा आहिनि न, उहे फौरन जेके आहिनि को न को मीटिंग करे या को प्रेस एड्रेस ज़रूरु कंदा आहिनि, मिलंदा आहिनि, पाण में इजलास कोठाईंदा आहिनि। हिन वक़्त ताईं उहो न आहे, थी सघे थो त विदिन उन्हनि जे पाण पंहिंजे हुन में हुजे, पर इनखे बि ॾिसणो पवंदो त छा पूरे मुल्क जा ताजर जेके आहिनि हिन जी मुखालफ़त था कनि, या कुझु ताजर जेके आहिनि बिरादरियूं या कुझु चेंबर ऑफ कॉमर्स जेके आहिनि या चैप्टर्स जेके आहिनि उहे मुखालफ़त था कनि। अच्छा, ख़ान साहब इहो बि चयो आहे त छंछर जे राति ताईं जेको आहे सो 2 ॾींहं ॾिना था वञनि, ऐं एम्पायर जी आङुर जॾहिं मथे थींदी त को न को फ़ैसिलो थी वेंदो। तव्हां सम्झो था त अञा 2 ॾींहं वरी हिन मामलनि खे डिले कयो वियो आहे, या मुज़ाकरात या ॻाल्हियुनि खे या को न को मसइले जो हल कढण खे वधीक वक़्तु ॾिनो वियो आहे? हीअ अलाए डेडलाइंस मथां डेडलाइंस ईंदियूं पियूं वञनि, पर उन्हनि जे बावजूद ही पंहिंजो जेको एहतजाज आहे या जेको रद्द अमल रिएक्ट कनि था उनजो दाइरो बि वसी कंदा था वञनि पिया। जी हा, इहो त ॾिसो असांखे हाणे इहो साफ़ ज़ाहिर नज़र थो अचे त हीअ हाणे दाइरो जेको आहे हिन जो एहतजाज जो ऐं प्रोटेस्ट जो इहो वधंदो। इहो सिर्फ़ु अञा कराची ऐं लाहौर ताईं इहो रिस्ट्रिक्टेड न आहे, इहो अॻिते बि वधंदो। ऐं मां जेको केयरफुल अगरि मां हिन ते हिकिड़ो तबसरो कयां त मूंखे लॻे थो त सुभाणे सिंध जे कुझु शहरनि में बि तव्हांखे माण्हू जेके आहिनि उहे धरणनि में वेठल नज़र ईंदा। हैदराबाद, सखर जेके मेन जेके आहिनि, ऐं लाहौर पंजाब में बि हाणे डिविजन वाइज़ जेको आहे हीउ करणु शुरू कंदा। ऐं ॾिसणो इहो पवंदो त तादाद जेको आहे माण्हुनि जो, छा उहो उतां जी जेका मुक़ामी जेका ज़िंदगी आहे या लाइफ आहे या वहिंवार आहे उनखे हू जेको आहे हिकिड़ो पैरालाइज़ करण में कामयाबु वञनि था, उनखे बिल्कुलु जेको आहे मुकमल फ्रीज़ करण में कामयाबु वञनि था। जे कामयाबु वञनि था त उहा हिननि जी वॾी कामयाबी हूंदी। शाह साहब, डिस्टर्बेंस त थींदी न जेकॾहिं इन तरह सां ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो ऐं धरणा हया वेंदा त हिकिड़ी पार्टी निकिती आहे, सुभाणे जेके जंहिं पार्टी जे ख़िलाफ़ु, जंहिं हुकूमत खे ख़तमु करण जे ख़िलाफ़ु इन तरह जा धरणा लॻनि था, त इन ॻाल्हि जी गारंटी केरु ॾींदो त सुभाणे हुन पार्टी जा कारकुन न निकिरंदा? ॾिसो, थींदो इहो आहे त जॾहिं जेका एग्रीव्ड पार्टी हूंदी आहे न, जेका मुतासिरा धुर, उहा ई धरणो हणंदी आहे रोड ते वेही। बाक़ी हाणे हिन वक़्तु ॿियूं जमातूं जेके आहिनि उहे त ॾिसो न इक़्तिदार में आहिनि, ऐं जेको इक़्तिदार में हूंदो आहे, जेको पावर वारी पोज़ीशन में हूंदो आहे, उहो रोडनि ते धरणा घटि हणंदो आहे। इहो असां वटि मुल्तान में ॾिसो, शाह महमूद कुरैशी जे घर में जॾहिं नून लीग जा कारकुन निकिता, पुलिस अची वई फौरी तौर ते, त कारकुन पाण मुरादो इंतशार में त कावड़ में त अची सघनि था न। ॾिसो, कुझु इहे 40, 50, 60 कारकुन अची वञनि ॿाहिरि जोश जो मुज़ाहिरो कनि पंहिंजो, या रद्द अमल ॾेखारनि, उहो थी सघे थो।
पर उन में भी असां ॾिठो जेको इहो बिलू भट्ट साहब जेको इहो हमलो कयो त उन में काफ़ी कारकुन असां फुटेजिस में ॾिठा त उहो हुनखे झलनि बि शाह पिया। साहब अवैस तो ही लाइन ते आहे, असां जी सां जी उन्हनि सां ॻाल्हाईंदा। जी, अस्सलाम वालेकुम ओवैस जी भाई साहब जी, शहजाद खैरियत से हैं आप? ठीक जी, हैं? अल्लाह का शुक्र है। आप बताएं सारी सूरत हाल देखें, अभी एक और डेडलाइन भी आ गई है, आपका क्या एक्सपर्ट ओपिनियन है? अभी जो करंट सिचुएशन है, आसिफ जरदारी साहब भी वापस आ गए हैं। जी शहजाद, देखें ये जो हमने देखा था कि कल जो बर्फ पिघलना शुरू हुई थी और निगोशिएशंस की जो बातचीत हुई थी, लेकिन आज जो दोनों कैंप्स हैं, दोनों प्रोटेस्टिंग जो पार्टीज हैं, ताहिर कादरी साहब की एक तरफ और दूसरे कंटेनर के अंदर जो आज़ादी मार्च के जो रहनुमा हैं इमरान खान साहब, उन दोनों कैंप्स के दरमियान जो वो लचक जो थी वो गायब हो गई थी और फिर से डेडलॉक या स्टेलमेट की तरफ सिचुएशन चली गई थी। और इस वक्त भी जो हमने देखा कि आज इमरान खान साहब ने 3-4 दफा खिताब किया, लेकिन जो बात जो समझ में आ रही है वो ये कि जो आज हमने दिन के अंदर जो स्पीचेस देखी है इमरान खान साहब की, उसके अंदर जो है डेस्परेशन भी थी और फ्रस्ट्रेशन भी थी। जी। वो 12 अपने सपोर्टर्स को कह रहे थे कि वो आए, और फिर जो 3 बजे की जो उनकी स्पीच थी उसके अंदर उन्होंने सिर्फ आईजी के तबादले पे या उनकी मअतल करने पे मुबैना तौर पर उसको हदफ बनाया। मेरे ख्याल में उस वक्त उनको अमेरिका का जो स्टेटमेंट था स्टेट डिपार्टमेंट का सियासी तौर पर उस पर बात करनी चाहिए थी, क्योंकि उनकी कॉन्स्टिट्यूंसी जो है वो एंटी अमेरिका उस पर खड़ी हुई है, खुद ड्रोन हमलों पर जो स्टांस था। तो उसके बाद हमने देखा कि फिर जब स्पीच हुई तो उन्होंने वो अमेरिका के हवाले से ही पैक बनाया और अमेरिका के उसमें हुआ। और रात को हम देखते हैं कि इमरान खान साहब के जो चाहने वाले हैं और जो उनके सपोर्टर्स हैं वो उसकी तादाद जो है वो बढ़ती है, क्योंकि 7 बजे के बाद जब भी इनका जो धरना है उसके अंदर रौनक आती है, म्यूजिक चलती है। लेकिन बहुत ज्यादा कोई नई चीजें इमरान खान साहब ने इन स्पीचेस में नहीं की हैं, अलावा जो उन्होंने एक मुज़ाकरात का एक फिर से छोड़ा है और उन्होंने खुर्शीद शाह साहब के बजाय कायरा साहब का नाम जो है उन्होंने लिया। तो इसका मतलब है कि कहीं ना कहीं जो है वो थोड़ी बहुत लचक, जाहिर बात है कि अगर हम देखें कि इसके अंदर 3 ही फरीक हैं, 2 फरीक जो है वो सामने हैं, एक फरीक जो है वो पिंडी के अंदर है, जिसको जो इस वक्त तक न्यूट्रल है, जो ये कह रहा है, जो इशारे दे रहा है और जो हमें समझ में आ रहा है कि वो डायरेक्ट इंटरवेंशन या कोई कू के या सॉफ्ट कू के उसमें वो बिल्कुल मना कर रहे हैं, उनकी तरफ से कोई इस तरह का इशारा नहीं मिल रहा। तो जो इमरान खान साहब और जो ताहिर कादरी साहब के कैंप्स में हम जानते हैं कि और एक परसेप्शन भी है कि इनको कहीं ना कहीं से आशीर्वाद थी, और जो लॉन्ग मार्च और आज़ादी मार्च का जो कॉन्फिडेंस था वो एक साथ आना और एक साथ धरने के अंदर रेड जोन को क्रॉस करना, फिर एक दूसरे की सपोर्ट में जो बयानात हैं, खुद आज इमरान खान साहब ने कहा कि अगर उन पे कुछ होता है, कोई ऐसा हमला होता है, क्रैकडाउन होता है तो हम उनके साथ होंगे, वाइस वर्सा जो है उनका भी यही स्टांस है। तो मेरे ख्याल में जो एक परसेप्शन है कि कहीं ना कहीं इनको पिंडी की आशीर्वाद है या वहाँ के इंडिविजुअल्स जो हैं वो उनकी आशीर्वाद है, जो परसेप्शन की बात कह रहा हूँ। अच्छा, तो इसमें एक मैं बात आपसे पूछना चाहूंगा कि जो बिल्कुल आप ने बिल्कुल सही फरमाया, ये एक उनके अंदर एक सेंस एक जरूर एक होगा, डीप डाउन इनसाइड उनके अंदर ये बिल्कुल बात होगी और उसी हिसाब से वो रिएक्ट करते हैं। जब वो सॉफ्ट टोन में आ जाते हैं या हार्ड टोन में आ जाते हैं तो ज़रूर वो ग्रेविटी देखते हैं मामले की या सारी सिचुएशन की या जो उस वक्त जो हो रहा होता है। लेकिन एक चीज़ आप से मैं ये भी जानना चाहूँगा कि उन्होंने बड़ा एक रिएक्ट किया है, ये जो यूएस स्टेट डिपार्टमेंट की जो डेप्यूटी जो है स्पोक्स पर्सन उनका भी, तो आप समझते हैं ये जो अभी कराची और लाहौर में जो प्रोटेस्ट का सिलसिला शुरू हुआ है, ये जो है एक मैसेज भी देना है बाहर भी कि देखें जी, आप अगर समझते हैं कि सिर्फ ये रेड जोन का मसला है तो रेड जोन का मसला नहीं है, ये पूरे मुल्क में हम हर शहर में हर जगह हम पैरालाइज कर सकते हैं बिजनेस सेंटर, बिजनेस हब्स को भी। तो इस पर आपकी क्या टेक है? देखिए, मेरे ख्याल में जाहिर बात है कि शहजाद जो सबसे बड़ी बात है कि वो है नंबर गेम की, चाहे आशीर्वाद कहीं से भी हो, चाहे रेफरीज कहीं भी बैठे हों, चाहे वो ऊपर हो चाहे वो साइड पर हो,
सबकी नजरें जो होती हैं सियासी जमात और सियासी जो लीडर है उसकी ताकत तो लोगों में होती है। तो जो इमरान खान साहब की जो नंबर गेम पे अगर हम बात करें, हम उनकी तादाद पे नहीं बात करेंगे, लेकिन ये वाज़ेह नजर आता है कि जो उनकी एक्सपेक्टेशन थी और जो मुख्तलिफ सर्कल्स में जो एक्सपेक्टेशन थी तो उससे तो बहुत नीचे हुआ है। और खुद हमने देखा है कि जो फ्रस्ट्रेशन है इमरान खान साहब ने उसका इजहार भी किया, उन्होंने कल भी और आज भी, और वो ये मुस्तकिल अपने फॉलोअर्स और सपोर्टर्स को कह रहे हैं कि आप यहाँ पर आए। उसके बाद उन्होंने आज दोपहर को कहा कि अगर आप यहाँ पे नहीं आ सकते क्योंकि यहाँ पे कंटेनर्स लगे हुए हैं, तो अपने अपने शहरों में, अपने अपने कस्बों में, अपने अपने गाँव के अंदर जो है वो मुजाहरे करें। तो वो बेसिकली मोबिलाइज करना चाह रहे हैं शहजाद, जो उन्हें पैदा करना चाहिए था हमारी दानिश में। हमारी जो अक्ल दानिश कहती है, जो भी हम इस सियासी तारीख जो चेकर्ड पॉलिटिकल हिस्ट्री है पाकिस्तान की, उसको अगर हम देखें तो उसके अंदर जो है वो उनको ये पहले बात करनी चाहिए थी। आज उन्होंने सिंध, बलूचिस्तान, सराइकी बेल्ट सबकी बात की जो उन्हें पहले करनी चाहिए थी। आज हमने देखा कि वहाँ पे हो जमालो भी चला जो पहले चलना चाहिए था। तो वही बात है कि तीनों सूबों से जो बराह रास्त और बिलावास्ता जो जज्बाती पाबंदी की थी वो इसके अंदर उसका फुकदान था। मेरे ख्याल में उसमें उनकी सियासी नातजबेकारी भी सामने आ रही है और आर्टिकुलेशन का भी मसला है। लेकिन जो असल मसला ये है कि आखिर ये वोट जो है किस करवट बैठेगा। ये जो मेरा ख्याल ये है कि मैच का जो वक्त है वो खत्म हो गया और ये एक्स्ट्रा टाइम चल रहा है, और उसके बाद हो सकता है कि ये पेनल्टी किक्स और पेनल्टी स्ट्रोक्स पे और साथ में जो है अगर हम क्रिकेट की एनालॉजी में बात करें तो सुपर ओवर पे जो है वो मैच जाके रुकेगा। और इन दोनों कैंप्स का जो फ्रस्ट्रेशन नजर आई मुझे नंबर्स के हिसाब से, क्योंकि लॉजिस्टिक भी मसला है। इस्लामाबाद के अंदर इतने देर तक इनके सपोर्टर्स, कादरी साहब का तो एक अलग बात है, उनके तो मुरीदी पीरी मुरीदी है, वो कहीं भी बैठ सकते हैं, लेकिन उनको भी मसाइल है। और इसी वजह से कादरी साहब कह रहे हैं कि कैंप्स हमें टेंट्स नहीं लाने दिए जा रहे, हमें पानी नहीं लाने दिया जा रहा। और दूसरी तरफ जो है इमरान खान साहब के जो सपोर्टर्स हैं वो ज्यादातर एजुकेटेड क्लास में हैं और मिडिल क्लास और अपर मिडिल क्लास में हैं, यंग लोग हैं जो कॉर्पोरेट सेक्टर में हैं, ऑफिस में काम करते हैं। उनके लिए ये मुमकिन शायद नहीं है। इसी वजह से ये पार्शल दर्जा इन्होंने किया हुआ है कि जी शाम के 7 बजे से लेके और रात गए तक चलना। तो अब सबसे बड़ी बात ये कि दूसरी तरफ अगर हम देखें इनके कंटेनर्स के दूसरी तरफ वहां पे पार्लियामेंट है, तो आज जो वहां से ऑक्सीजन मिली है, जो बॉडी लैंग्वेज है वो मेरे ख्याल में कॉन्फिडेंट है। इसी वजह से नवाज शरीफ साहब और उनके वज़रा और उनके रुतबा की जो बयानात है उसमें एतमाद नजर आ रहा है। लेकिन टाइम इज रनिंग आउट फॉर बोथ द कैंप्स आई बिलीव शहजाद। और उसके अंदर अब ये जो डेडलॉक है वो किस तरीके से टूटेगा, किस तरह ये ब्रेक थ्रू होगा, तो उसके जो नेचुरल जो तरीके हैं वो तो 3 ही नजर आते हैं कि एक सुप्रीम कोर्ट के थ्रू हो, एक जो है वो पार्लियामेंट के थ्रू हो, टॉक्स के जरिए हो, बाकी जो इनडायरेक्ट है आर्बिट्रेशन वो पिंडी से हो। तो वो मेरे ख्याल में मावरा आइन है। अब चूंकि जो लगता ही है कि जरदारी साहब भी जो उनकी जो समझ बूझ है 5 साल के अंदर जो हमने जांचा है कि उनका पॉलिटिक्स में टाइमिंग इम्पोर्टेंट है, और मेरे ख्याल में नवाज शरीफ साहब से वो इस मामले में बहुत सबकत लिए समझा जाता है कि उन्हें सबकत हासिल है, क्योंकि वो टाइमिंग जो है उस जो अच्छा बैट्समैन है उसको लाइन और लेंथ जो है वो दूसरे बैट्समैनों से कुछ सेकंड या कुछ लम्हे पहले नजर आती है। तो जरदारी साहब की अराइवल जो है वो मेरे ख्याल में काफी सिग्निफिकेंट है इस ब्रेक थ्रू होने में और इस डेडलॉक और स्टेलमेट जो है वो उसको खत्म करने में। अच्छा आप ये बताइएगा कि जरदारी साहब जो है या पीपल्स पार्टी का रोल आप क्या देख रहे हैं कि फॉर और अगेंस्ट वाले उसमें आप देख रहे हैं? जी नहीं, मैं शहजाद जो बात है कि जो हमने पहले भी अपने जो बातचीत है उसमें बात की थी कि कोई गैर आईनी और गैर जमहूरी जो इक़दाम होगा उसको ना तारीख उसका कोई शवाहिद छोड़ती है हमें जांचने के लिए कि कभी जो है पीपल्स पार्टी ने इस तरह का रोल प्ले किया है। तो वो गैर आईनी मावरा आइन जो है वो रोल मेरा नहीं ख्याल कि कोई भी डायरेक्टली प्ले करेंगे, लेकिन इस सालिसी के अंदर उनकी विन विन सिचुएशन होगी। दे हैव नथिंग टू लूज।
कि अगर वो इसमें अहम किरदार अदा करते हैं और ये हम ये मान लें और इस मफरूजे पे आगे बात चलाएं कि उन्होंने ब्रेक थ्रू कर लिया है, तो इसका मतलब है कि जो PMLN है वो हमेशा के लिए उनकी जो है वो ग्रेटिट्यूड में रहेगी और शुक्रिया अदा करती रहेगी। दूसरी तरफ उनका जो कद है, जो सियासी कद है, जो उनकी नाकदीन या राइवल्स जो है उनको कहते हैं कि जी सिंध की पार्टी है और जो जाहिर बात है कि नहीं एक नेशनल पार्टी है, तो उसके कद में भी इजाफा होगा और इससे वो गेन बहुत कर सकते हैं। इवन इन पंजाब वेयर दे हैव लॉस्ट क्वाइट अ लॉट इन द लास्ट इलेक्शन, तो आई थिंक दे हैव नथिंग टू लूज। अगर नहीं ब्रेक थ्रू कर सकते, नहीं तोड़ सकते, तो फिर भी वो कहेंगे यार हमने पूरी कोशिश की और हमने जमहूरी रिवायत बरकरार रखने के लिए अपनी सरतोड़ कोशिशें की। तो मेरे ख्याल में दे हैव नथिंग टू लूज। और जो कमर कायरा साहब का नाम आया उस कंटेनर से जहां से कोई सुराख नजर नहीं आ रहा था, तो मेरे ख्याल में इसको एक रोशनी किरण समझना चाहिए। और मेरे ख्याल में ये जो नेचुरल तरीके से जो डेडलॉक टूट सकता है वो आईनी तरीके से ही टूट सकता है, नेगोशिएशंस के जरिए ही टूट सकता है, चाहे वो बराह रास्त हो, चाहे वो बिलवास्ता डायरेक्ट या इनडायरेक्ट। जो पिंडी की इंटरवेंशन होगी या आर्बिट्रेशन, मेरे ख्याल में इस वक्त वो करने के मूड में नहीं है। और जो उन्होंने अपनी मीटिंग्स के अंदर जो दोनों फरकान है उनको ये बताया है, तो मुझे ये लगता है कि जो असाब की जंग है और टाइम इज रनिंग आउट फॉर बोथ द कैंप्स। आई थिंक के जो अगले जो 2 दिन होंगे, 3 दिन होंगे, उसके अंदर जो है जाहिर बात है कि डेडलॉक को टूटना उसका लाजमी है। लेकिन सबकी दुआ और कोशिश यही है कि ये नेगोशिएशंस के थ्रू हो और आईनी जो इदारा है या आईनी इक़दाम के थ्रू हो। लेट्स होप। बहुत शुक्रिया आपका ओवैस तौहीद साहब, आपने अपना एक्सपर्ट ओपिनियन दिया। हम आपसे बात करते रहेंगे। बहुत शुक्रिया। अच्छा, अवैस साहब जो तर्जियो हुयो वो भी उनमें ज़रदारी साहब जे अचण जी खे उन्हनि भी तमामु घणी इंपॉर्टेंस ॾिनी, त तव्हां छा था सम्झो त वाकई ज़रदारी साहब थी सघे थो त PTI इन ॻाल्हि जी हामी हुजे त भई असां सां पीपल्स पार्टी टॉक्स करे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त माज़ी में बि जॾहिं अगरि असां ॻाल्हायूं त ताहिरुल क़ादरी साहब वारे जेको पहिरियों पीपल्स पार्टी जे दौर में हुयो, त उन वक़्तु ज़रदारी साहब हैंडल कयो ऐं ॾाढो एमिकेबली ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां हिनखे हैंडल कयो। पर उन वक़्त जी जेके डायनामिक्स हुयूं, पैरामीटर्स हुया पॉलिटिकल, उहे ॾाढा डिफरेंट हुया न। उन वक़्तु ॾिसो पीपल्स पार्टी जो एंड टेन्योर हुयो, मुंहिंजो ख़्याल आहे शायदि 4-5 महीना रहिजी विया, त उहो बॉदर न पिया कनि पीपल्स पार्टी खे त हाणे एंड थी आहे टेन्योर अगरि हिन में का अगरि तब्दीली। बट स्टिल हुननि कोशिशि इहा कई त जेतिरो असां हिन मामले खे जेको आहे रोकियूं या खणी वञूं, पर नेगोसिएशन्स थियूं एॾो न। हाणे हिन दफ़े जेका सिचुएशन आहे या जेका मामले जी जेका संगीनी आहे उहा थोरी डिफरेंट आहे। हींअर ॿ जेके अॻु में सिर्फ़ु क़ादरी साहब हुयो, हाणे हिकिड़ी पार्लियामेंट्री पार्टी आहे हिन धरणे में, तहरीक इंसाफ़, ऐं हिकिड़े सूबे में हुननि जी हुकूमत आहे ऐं हुननि जा ॿियनि जेके सूबनि में कुझु सीटूं आहिनि। त चवण जो मक़सदु इहो त इहो इन जे करे हिनखे डिफरेंशिएट असां करे सघूं था। पर इन में जेको पीपल्स पार्टी जो जेको रोल आहे उहो मूंखे लॻे थो त जेको डिफाइनिंग मूवमेंट हूंदो उहो वरी बि इन्हनि वटि न आहे। पर ज़रूरु नेगोशिएटिंग पावर जेको हूंदो या उन्हनि खे हिकिड़ो मैंडेट हूंदो। ऐं जीअं पाण पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि कईसीं त माहिर आहे ज़रदारी साहब, हिकिड़ो चवंदा आहिनि मैन ऑफ क्राइसिस, जॾहिं बि को बहरान थींदो आहे त उहो पंहिंजो किरदार था कनि। ख़ुशि आहिनि हिकिड़ी आमद सम्झी पई वञे ज़रदारी इहो ॾिसणो पवंदो। इहो सुभाणे इजलास जेको थींदो पीपल्स पार्टी जो, उन में पॉलिसी स्टेटमेंट सुभाणे ईंदो। जेको दुबई वारो जेको इजलास थियो आहे उन में अञा ताईं पॉलिसी स्टेटमेंट असांखे न मिलियो। ऐं असां पहिरियों बि इहो डिस्कस पिया कयूं अंदरि कहाणी ते, त उन में जेको यूसुफ रज़ा गिलानी साहब जी जेको ख़राज तहसीन पेश करणु, उनजी ख़िदमात पार्टी जे लाइ जेके आहिनि उनखे जेको आहे तस्लीम करणु, मतिलबु उनजी ज़रूरत मूंखे सम्झ में नथो अचे त हिन वक़्तु छो आहे। उहो थी सघे थो त उनजे कैंप्स में कुझु अहिड़ो मामिलो हलंदो हुजे जेको हिन वक़्तु सॼी मीडिया जी जेका तवजो आहे उहा हिन धरणे ऐं रेड ज़ोन ते आहे ऐं उन ते न आहे। थी सघे थो को नाराज़गी जो इज़हार कयो हुजे गिलानी साहब। ऐं गिलानी साहब असां थ्रू आउट हिन सॼे एपिसोड में असां गिलानी साहब खे मीडिया ते ॻाल्हि ॿोल कंदे न ॾिठो आहे। बहरहाल इन ॻाल्हि खे बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे त हिननि जा 2 वज़ीर आज़म विया हुया, पर हिननि अहिड़ी लैंग्वेज इस्तेमालु न कई, ईंदड़नि बि इन तरह जी ॿोली इस्तेमालु न कई। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। त ऑप्शनल आहिनि, असां वटि पार्लियामेंट में फ़ैसिलो थींदो, सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट जे ज़रिए थींदो या मुज़ाकरा जे ज़रिए थींदो। ब्रेक खां पोइ हुन ते ॻाल्हायूं। त नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक।
वेलकम बैक नाज़रीन। शाह साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में ॻाल्हि कईसीं भई इहे ई जेके आहिनि से पार्लियामेंट जे ज़रिए फ़ैसिलो थी थो सघे, सुप्रीम कोर्ट जे ज़रिए फ़ैसिलो थी थो सघे, मुज़ाकरात जे ज़रिए थी थो सघे, छो त पिंडी वारा फ़ैसिलो नथा करणु चाहिनि। सूरत हाल ईअं लॻे थी त उन्हनि जो इहो चवणु आहे त पाण में वेही करे हिन मामले जो जेको आहे सो हल कढियो वञे। ॾिसो, इहो जेको असां चऊं था त हू इन सॼे मामले में विच में नथा अचणु चाहिनि या पाण खे ख़राबु नथा करणु चाहिनि, त इहो ईअं न आहे। इहो किथे न किथे त पंहिंजो ज़ाहिरा हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे एॾो सारो वॾो, ऐं जॾहिं नवाज़ हुकूमत जेका आहे कंहिं बि मामले ते फ़ौज जी मदाख़लत खे सख़्तु नापसंद करे ऐं उन ते वॾो जेको आहे तनक़ीद कंदी हुई, पर अॼु पाण बहरान जो शिकार आहे ऐं पाण जेको आहे फ़ौज खे आर्टिकल 245 जे तहत जेको आहे अची मामला संभालण जे लाइ ऐं वरी दरख़्वास्त। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त का शइ लिकियल कोन्हे, मीडिया जे ॾाढो हर शइ आहे न। हफ़्ते 8 ॾींहंनि में 3-3 4-4 मुलाक़ातूं करणु आर्मी चीफ सां, त इन जो छा मक़सदु आहे? या इन में 2 शयूं आहिनि न। नतीजो अगरि कढूं, हिकिड़ो इहो त आर्मी चीफ साहिबु उन्हनि खे तलब थो करे ऐं वरी चवे थो त महिरबानी करे मामला ठीकु कयो। ॿी सूरत इहा त हू पाण वञनि था ऐं चवनि था त ॾिसो तव्हां कुझु असां लाइ गुंजाइश कढो, ऐं इहो बि अशोर करणु त काॾे तव्हांजी तरफ़ां ते इहे सभु मामला नथा थियनि। त ॿी का सूरत, 3 सूरत न आहे न, 2 सूरतूं आहिनि। उन में रोल हुनजो रहंदो ऐं ज़ाहिरा जॾहिं डेडलॉक पैदा थींदो। ऐं इन में मां सुप्रीम कोर्ट जे हवाले सां तव्हांखे चवंदुमि त जेको सुप्रीम कोर्ट पाबंद कयो ॿिन्हिनि अॻवाननि खे त थोरो ज़बान जेका आहे उन्हनि जी, उहो चवनि पिया त गैर पार्लिमानी ॿोली जेका आहे तव्हां न ॻाल्हायो ऐं तनक़ीद करण में थोरो जेको आहे तव्हां ख़्यालु कयो। उन सां गॾोगॾु जेको एडवोकेट जनरल आहे जेको भट्ट साहब, उन जेको आहे चयो त तव्हां हिकिड़ो ऑर्डर पास कयो, रिटन ऑर्डर पास कयो त ही कॉन्स्टिट्यूशनल एवेन्यू शारे दस्तूर खे ख़ाली कनि, माना क्लियर कनि, जिते अदालत सगुरी जेका आहे आला अदलिया असांजी, उन चयो त सॉरी असां मामले में न ईंदासीं, असां को रिटन में तव्हां नथा ॾियूं, इहो तव्हांजी ड्यूटी आहे, तव्हांजी जॉब आहे, तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तव्हां उनखे पॉलिटिकली जेको आहे तव्हां उनखे डील कयो। ऐं उन में इहा शइ हिकिड़ी असांखे जेका वाज़े साम्हूं नज़र आई आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त सुप्रीम कोर्ट बज़ाहिर त ईअं लॻे थो त अदालत बि जेको आहे सो इन्हनि खे मौक़ो ॾियणु चाहे थी, पिंडी वारा बि चाहिनि था त हिननि खे मौक़ो ॾिनो वञे मसइले जो हल कढनि, पर सूरत हाल ही वधीक ख़राबी तरफ़ मोकिले रहिया आहिनि। ॾिसो, ॻाल्हि उहा ई आहे न त डेडलॉक सुठी ॻाल्हि न हूंदी आहे कंहिं बि इशू ते, कंहिं बि मसइले ते। ऐं जॾहिं मसइलो इन क़िस्म जो हुजे त डेडलॉक जेको आहे उहो एॾो प्रोलॉन्ग्ड जेको हूंदो आहे न, उन में किथे न किथे पोइ ज़ाहिरा इंटरनेशनल कम्युनिटी तव्हां ते नज़र रखी वेठी आहे, सॼी दुनिया में तव्हांजो हिकिड़ो इमेज जेको आहे ख़राबु थींदो आहे। ऐं मीडिया तव्हांजी आज़ादु आहे, हर शइ ॾेखारी थी पई, रिपोर्ट थिए थो पियो, बिज़नेस तव्हांजो जेको आहे, इकोनॉमी तव्हांजी सफ़र थी करे, माण्हू तव्हां ॾिसो त केतिरो हुननि जी ज़िंदगी मफ़लूज आहे। इस्लामाबाद में हिन वक़्तु लाइफ जेका आहे उहा स्टैंड स्टिल ते आहे। इवन पिंडी में बि कंहिं हद ताईं आहे। मरी जेको हिकिड़ो इंपॉर्टेंट बिज़नेस हब आहे, टूरिस्ट सेंटर आहे, उते डिपेंडेंट हूंदा आहिनि माण्हू सिर्फ़ु जेको आहे समर जा, मतिलबु 2 खां 3 महीना उते कमाई जा हूंदा आहिनि। हाणे टूरिस्ट उते वञे कोन थो पियो, हाणे लॉजिस्टिक जेका आहे उते पहुचे कोन थी, ट्रांसपोर्टेशन उते वञे कोन थी। हाणे हू मरी वारा जेके आहिनि उहे जेको बि पंहिंजो उन्हनि वटि सामान जेका सप्लाई थिए थी उहा थिए थी एबटाबाद वारे रूट तां, जेको हिकिड़ो हाई ऐं कॉस्टली तमामु घणी आहे। त उते जो मतिलबु टोटल तव्हां अगरि ॾिसो, कराची में हाणे धरणो शुरू थिए थो, सुभाणे ॾिसणो पवंदो त को। मोइन हैदर साहब लाइन ते जी जी जी, अस्सलाम वालेकुम मोइन हैदर साहब। जी वालेकुम सलाम। जी मोइन हैदर साहब, सिचुएशन सेंटर से कल आपसे बात हुई थी, आपने अपना जो है वो एक तज्जिया पेश किया जो सारी सूरत हाल का। आज की जो सूरत हाल है, आज कराची में भी धरने शुरू हो गए, लाहौर में भी, और भी इम्कानात हैं कि सिंध और पंजाब के दीगर शहरों में भी होंगे। क्या देखते हैं, अब ये रेड जोन से मामला तो निकल गया है, अब तो ये कराची पूरे सिंध और पूरे पाकिस्तान, पंजाब और हर जगह पे ये फैलेगा, तो इससे क्या होगा? कल क्या कराची का कारोबार बंद होगा तो उससे कोई इसमें जान आ जाएगी या नहीं आएगी? देखिए, बात ये है कि कराची में इन्होंने काफी वोट लिए हैं। आई थिंक एमक्यूएम के बाद जो सेकंड लार्जेस्ट वोट टेकर थे वो तहरीक इंसाफ ही थी जी। तो जाहिर है इनके यहाँ पर कुछ सीटें भी हैं, कुछ इनके फॉलोअर्स भी हैं, और उन्होंने आज शॉन सर्कल में जो एक बहुत इम्पोर्टेंट इंटरसेक्शन है जहाँ से तमाम कराची की ट्रांसपोर्ट, एक्सपोर्ट की और इंपोर्ट की उस शराब से गुजरती है जी, तो वहाँ धरना दिया है, जिससे कराची की जो है
मईशत के ऊपर और जो पूरे मुल्क की मईशत पर कुछ का असर नहीं पड़ेगा। लेकिन जब तक इनके साथ MQM या और जमातें शरीक नहीं होती हैं तो ये कुछ न कुछ तो करते रहेंगे, लेकिन मेरे ख्याल में कराची को शट डाउन शायद ये ना कर सकें। अच्छा, तो लोग पूरी तरह जो लोग हैं वो इस मसले पे कि भाई टैक्स मत दो या लोगों को तकलीफ पहुंचाओ धरने देकर, आई थिंक इसके ऊपर वो जरूरी नहीं कि लोग इनके ख्यालात से मुत्तफिक हो जाएं। जी। और अगली बात है, लोग तो ये कह रहे हैं कि हुकूमत कह रही है कि आपसे मुज़ाकरात करते हैं, इलेक्शन रिफॉर्म्स करते हैं। ये जो बातें उठा रहे हैं कादरी साहब और इमरान साहब, बातें सही हैं जी हाँ। कि मुल्क में जमहूरियत ठीक तरीके से नहीं चल रही है, कोई पुअर पॉलिसी नहीं बन रही है, मुल्क में करप्शन है, ये सारी बातें उनकी सही हैं। लेकिन इन तमाम चीजों का हल जो है वो पार्लियामेंट के थ्रू भी निकाला जा सकता है। इस प्रेशर जो माउंट किया है इससे ये रिफॉर्म्स कराएं। और गवर्नमेंट भी मेरे ख्याल में इस बात को रियलाइज कर रही है कि अब जमहूरियत पहले की तरह लोगों को बेवकूफ बना करके उनकी कोई खिदमत न की जाए। जी हाँ। ना साफ पानी हो, ना तालीम ठीक हो, ना अस्पताल ठीक हो, ना पुलिस ठीक हो, ना दफ्तरों में कोई उनका मसले हल हो। तो अब लोग इस किस्म की जमहूरियत नहीं चाहते, वो जमहूरियत का फल चाहते हैं कि समर मिले उन्हें, जी हाँ। उन्हें कोई रिलीफ मिले। तो ये गवर्नमेंट के ऊपर काफी प्रेशर आ गया है और मेरे ख्याल से गवर्नमेंट जो है अगर उसकी नीयत ठीक है और एक मीनिंगफुल डायलॉग के जरिए से हम रिफॉर्म एजेंडे पे चल पड़े और तमाम पार्टियां उसमें अपना हिस्सा डालें तो ये अपना मकासद जो चाहते हैं इमरान साहब और कादरी साहब हासिल कर लेंगे। लेकिन अच्छा। ये जो है उनसे कहना है कि जी पहली शर्त ये है कि नवाज शरीफ साहब हटें, तो उससे तो जाहिर है कि निज़ाम पूरा हिलता है और ये जो है मतलब को आईनी तकाजा नहीं है जी। हालांकि उसमें से भी राह निकाली जा सकती है। फर्ज कीजिए कि हालात ज्यादा खराब होते हैं तो नवाज शरीफ साहब फिलहाल तो इस्तीफा देने के मूड में नहीं है और मुल्क की 11 पार्टियों ने आज उनको सपोर्ट किया है जी हाँ। कि आप किसी सूरत में पार्लियामेंट को डिफेंड करें और इस्तीफा न दें, इससे मुल्क में इंतशार फैलेगा। लेकिन और भी ऑप्शन है, अगर वो चाहें तो इनको कंसेशन दे सकते हैं जैसे मुज़ाकरात हो रहे हैं, तो उससे भी मेरे ख्याल से कुछ काफी हद तक जी। जो है ये सूरत हाल से काबू में आ जाए। अच्छा मोइन साहब, जो जो बातें जो गर्दिश कर रही हैं वो बहुत ही अब मफरूज़ों की तरफ जो है वो गर्दिश कर रही हैं। बार बार हम पिछले दिनों में बहुत सारी बातें कर चुके हैं, बहुत सारी रिपीटेशंस हो रही हैं। ये जो धरना करने के लिए लोग बैठे हुए हैं, इमरान खान साहब, कादरी साहब, कोई नई इतनी ख़ास बात नहीं आती है, कोई एक आध चीज़ वो ले आते हैं, 10 नुकात उनके वही हैं, फिर कभी कभी दस्तबरदार होते हैं, कभी नया मुतालबा करते हैं। लेकिन एक चीज़ तो आप भी मानेंगे कि जो उनकी एक डिमांड है कि जी ठीक है हम इस वक्त अक़लियती पार्टी हैं, हमारी इतनी सीटें नहीं हैं, तो उनका तो रोना ही यही है कि हमारे मैंडेट पे डाका पड़ा है। हो सकता था कि अगर ये डाका ना पड़ता और सही इलेक्शन होते, मुनसफाना होते या वोट सही डलता तो शायद हम इससे कई गुना ज़्यादा सीटें ले जाते और इस वक्त पार्लियामेंट की एक बड़ी जमात के तौर पे सामने होते। अगर नंबर 1 ना होते तो नंबर 2 होते। तो वो भी उनकी ग्रीवेंसेस भी तो सही है ना। देखिए उसमें तो हुकूमत मेरे ख्याल से अगर ये मीनिंगफुल दोनों बैठ के डायलॉग करें नेक नियति के साथ और सिंसियरली एक दूसरे की बात गौर से सुने तो वो हल्के खोले जा सकते हैं, 4 भी खोले जा सकते हैं, 10 भी खोले जा सकते हैं जी। और वहां पर री इलेक्शन भी हो सकता है। तो अगर मतलब उनको रिलीफ मिल सकती है। लेकिन इसको अगर एक और तरीके से देखें जी कि तहरीक इंसाफ PTI के पास कोई खास सीटें नहीं थी और इस इलेक्शन में अचानक वो पाकिस्तान की दूसरी बड़ी वोट टेकर जमात के तौर पर उभरे हैं जी और एक सूबे का इंतजाम उनके हवाले किया गया है। तो ये एक बहुत बड़ी जंप है, ये एक बहुत बड़ी पेशरफ्त है जी। और जमहूरियत में आप आस्ता ही आस्ता तजर्बे से आगे बढ़ते हैं, मैच्योरिटी से सीख कर आगे बढ़ते हैं। लोगों को आपको जो पॉलिटिकल वर्कर्स आपके साथ बड़े जोशीले हैं जी हाँ। लेकिन उनको जिम्मेदारी का एहसास दिलाने के लिए आस्ता आस्ता मतलब KPK में काम करें, वहां पर रिफॉर्म्स करें। बाकी जगहों पर पाकिस्तान में बलूचिस्तान में इनकी खास कोई वो नहीं है, रिप्रेजेंटेशन ही नहीं है जी हाँ। और सिंध में इन्होंने इतनी मेहनत लास्ट टाइम नहीं की थी। तो ये यहाँ पर अपने पार्टी के डिस्ट्रिक्ट्स में ऑर्गेनाइज करें, अपना मैनिफेस्टो फैलाएं
तो ये ज्यादा दूर तो नहीं है, ये 3-4 साल तो गुजर जाएंगे, उसमें इलेक्शन रिफॉर्म भी हो जाएंगी। अगले इलेक्शन में उम्मीद करते हैं कि बेहतर और बेहतर हालात में होंगे और ज्यादा ट्रांसपेरेंट होंगे और मुल्क में कोई ना कोई रिफॉर्म एजेंडा, वो पब्लिक सारी की सारी जो बातें सुनती है कादरी साहब की वजह से मुत्तफिक है कि निचली अदालतों में इंसाफ नहीं है, पुलिस की तरफ से FIR नहीं कटती हैं, तो ये तमाम चीजें पाकिस्तान में ठीक होने वाली है, इसमें कोई शक की बात नहीं है। सही। और इस किस्म की जमहूरियत जिसके अंदर एक पार्लियामेंट भी हो और सेनेट भी हो, उसके इजलास भी हो रहे हो और इलेक्शन भी हो रहे हो, लेकिन गवर्नेंस जीरो हो जी हाँ। और आवाम को रिलीफ ना मिले, तो इस जमहूरियत को जाहिर लोग उससे सेटिस्फाइड नहीं होंगे अभी। और सही। लोग जरूर चाहेंगे कि मीनिंगफुल रिफॉर्म हो और लोगों की क्वालिटी ऑफ लाइफ में कोई फर्क नजर आए उनको, सही। तो वो जरूर चाहेंगे कि हम इस तरफ पेशरफ करें और उसके लिए बेहतर तरीका पार्लियामेंट के थ्रू ही रिफॉर्म करने का जो है वो सबसे बेहतर और श्योर तरीका है, जिससे मुल्क में इंतशार भी ना फैले और हम एक अपना एक बेहतर जमहूरियत की तरफ ऊपर चल पड़े। अच्छा अच्छा, एक आखिरी और बड़ा एक मुख्तसर सा सवाल आपसे यह है कि इस सारी सूरत हाल में अगर डेडलॉक बरकरार रहता है, कोई नतीजा नहीं निकलता और किसी को अगर फैसला करना है और कोई अगर वो अगर पाक फौज ने अगर फैसला करना है तो वो फिर जो फैसला होगा वो फिर जस्टिफाइड होगा, क्योंकि ये जो पॉलिटिकल डायलॉग्स तो फेल हो जाएंगे। इसका मतलब कि डेडलॉक बरकरार रहा और इनसे मामला हल नहीं हुए तो फिर तो हम ब्लेम नहीं कर सकते फिर फौज को। देखिए साहब, बात यह है कि मुल्क की मईशत इस वक्त भी जो है वो स्लो डाउन हो रही है, डॉलर ऊपर जा रहा है, स्टॉक मार्केट जो है वो नीचे आ गई है, इन्वेस्टमेंट बंद हो गई है, एक्सपोर्ट इंपोर्ट में फर्क पड़ रहा है क्योंकि मुल्क में अमन नहीं है और एक इजी और स्मूथ मूवमेंट नहीं हो पा रही गुड्स एंड सर्विसेज की जी। और काफी रुकावटें लोगों को आ रही हैं। तो कोई मुल्क इस किस्म की लंबी हड़ताल, लंबे धरने, लंबा पैरालिसिस जो है जिसको बोलना चाहिए जमूद, बर्दाश्त नहीं कर सकता और उसका फिर कोई हल निकालना जरूरी होता है। तो हम कहते हैं जमहूरियत वाले लोग जो होते हैं वो आपस में बैठकर अफाम और तफहीम से गिव एंड टेक के तहत कोई ना कोई राह निकाल लेते हैं। लेकिन अगर लोग बहुत सख्त किस्म का रवैया अख्तियार करेंगे, इसमें लचक नहीं होगी और गिव एंड टेक नहीं होगा और इस किस्म की शर्तें रखेंगे कि जिसका मानना किसी के लिए आसान ना हो, तो जाहिर है फिर वो इस सिस्टम फिर वही होगा कि फिर ये खत्म करके दोबारा इलेक्शन करने पड़ जाएंगे। इसके अलावा तो चारागार फिर कोई नहीं रहेगा और फिर लोग ये भी कहेंगे कि सियासतदान अपने मसले आपस में हल नहीं करने के काबिल है, नहीं कर पाते हैं। जी बहुत शुक्रिया लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड मोइनुद्दीन हैदर साहब, आपने हमसे बात की, बहुत शुक्रिया। शाह साहब, मोइन साहब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त आख़िरी जेको फ़ैसिला करण वारा हूंदा पोइ उन्हनि जो फ़ैसिलो त सभिनी खे क़बूल करणो पवंदो न। बिल्कुलु, मतिलबु ॾिसो न ॻाल्हि मां इन करे इहो हम्बली रिक्वेस्ट कई त हिन में मूंखे थोरो इंसाइट ऐं क्लियरिटी खपे। ॾिसो ॻाल्हि इहा ई आहे न त डेडलॉक बरक़रार रहे थो ऐं नथो उनजो को हल निकिरे त पोइ असां पोइ बहसियत कौम या पॉलिटिकल पार्टीज़ पोइ असां हमेशह जेको आहे पोइ ब्लेम कंदा आहियूं इन्हनि क़ुवतनि खे त हू अची विया ऐं हुननि अची मामला जेके आहिनि उहे बिगाड़िया। तव्हांजी ॻाल्हि हिते कटियां थी, माफ़ कजो। ताज़ा तरीन अपडेट्स जे लाइ न्यूज़ ब्रेक वठिणो पवंदो असांखे। नाज़रीन, वठूं था न्यूज़ ब्रेक।